अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में भलीकार। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम। नाज़रीन किराम, तव्हां ख़बर आहे त मां पंहिंजो प्रोग्राम क़ुरान जी आयत ॾेखारे कंदो आहियां, छाकाणि त मां चवंदो आहियां त जेको अलाह जो कलाम आहे, क़ुरान शरीफ़ जेको अलाह जो कलाम आहे, उन जी दावा आहे त हिन में हर शइ जो जवाबु आहे। तव्हांजे हर सियासी निज़ाम जो हिन में जवाबु आहे, तव्हांजे साइंसी निज़ाम जो हिन में जवाबु आहे। बयानुल लिकुल्लि शैइन क्लेम आहे क़ुरान जो। ज़ाहिर आहे कि इते जेको क़ुरान शरीफ़ जो जेको इहो क्लेम आहे अलाह जे कलाम जो, त इन जो मतिलबु आहे त हर उहा शइ जेके तव्हांजे लाइ हिन ज़िंदगी गुज़ारण जे लाइ, अलाह खे राज़ी करण जे लाइ, जन्नत में वञण लाइ या जहन्नम में वञण जे लाइ, इन जो मवाद, उनजो तरीक़ो, उनजो रस्तो क़ुरान में मौजूदु आहे। ज़ाहिर आहे कि क़ुरान शरीफ़ इहो कोन असांखे ॾसींदो त आमलेट कीअं ठाहिजे या आइसक्रीम कीअं ठाहिजे, बल्कि क़ुरान असांखे तरीक़ा ॾसींदो, हुकूमत कीअं कजे, उथिजे कीअं, वेहजे कीअं, कीअं तव्हांखे मार्कूं लॻनि थियूं, तव्हांजी ज़िंदगी कीअं थी गुज़रे। कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके अलाह ताला पंहिंजे हथ में रखियूं आहिनि, ऐं उहे शयूं अलाह पाण हिन दुनिया में करे थो, जंहिंजे राज़ जी कॾहिं असांखे ख़बर पवे थी, कॾहिं नथी पवे, कॾहिं असीं धुको था लॻायूं, पर अमूमन असां अलाह जे इन फ़ैसिलनि जी, छाकाणि त अंदर ई ख़बर न हूंदी आहे, पोइ असां के माण्हू उन ते ख़ुशि था थियनि, के टेंशन था कनि। अॼु मुंहिंजो इहो मौज़ू आहे त अलाह पंहिंजा कम करे थो, ऐं असांखे त उन्हनि अलाह जे कमनि ते त राज़ी रहणु खपे, पर असांखे पंहिंजा कम करणु खपनि। कुझु मिसाल मुंहिंजे ज़हन में आहिनि जेके मां प्रोग्राम जॾहिं तयारु कयो त मुंहिंजो लैपटॉप ग़लतीअ सां ॿी गाॾीअ में रहिजी वियो, हाणे उहो अचे पियो थो, तेसिताईं मां थोरो तव्हांखे बैकग्राउंड ॾियां थो। अलाह जा जेके कयल कमनि जो मिसाल हिकिड़ो आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे रब जल जलालहू ॾसियो त मां पंहिंजा हिते कम कंदो आहियां, ऐं उन जे लाइ मुंहिंजा ख़ासि शख़्सियतूं आहिनि जेके मुंहिंजा हे कम कनि थियूं। तंहिं ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम अलाह ताला खे गुज़ारिश कई से मूंखे उन कंहिं शख़्स सां मिलाए। सो सूरह कहफ में अचे थो त हुन हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम ॾे हुनजो ॾस पतो पुछी हुन सां अचे मिलियो, चई मूं ॿुधो आहे त तूं अलाह जा कम करीं थो, पोइ मूंखे तूं पाण सां हल त मां ॾिसां त तूं छा थो करीं। चई अदा ॻाल्हि इहा आहे त तूं मूंसां गॾु हलंदे न, हाणे हीअ आहिनि अलाह जा हुकुम ते कम, उनजो राज़ उहो ॼाणे थो। हाणे जेकॾहिं तूं मूंसां हलंदे तोखे त ख़बर कान पवंदी, पोइ तूं चिड़कंदे चवंदे हे कीअं थियो, हे कीअं थियो। चई न न न मां तव्हां सां गॾु हलंदुसि, ऐं इनशा अलाह मां तव्हां खां अहिड़ो को सुवाल, चई सुवाल बि न कजांइ, न वरी मूंखे हथु रोकजांइ जॾहिं मां को बि अमल कयां। चई ठीकु आहे। सभ खां पहिरीं दरिया टिपणनि ॿेड़ीअ में वेठा, जॾहिं ॿेड़ीअ जे किनारे ते लॻण पहुती त हुन हणी लत या को धकु हणी हुन ॿेड़ीअ जा ॿ टे तख़्ता भञी छॾिया, त उहो पाणीअ में ॿेड़ी वेही रही हेठि। त मूसा अलैहिस्सलाम चयो त अदा तो हे हिकिड़ो त हिननि असांखे खणी आयो, हे जेके ग़रीब माण्हू तो हुनखे धकु हणी ॿेड़ीअ खे हेठि करे छॾियो, हाणे इहा त ॻाल्हि सही न आहे। त हुन चयुसि ॾिस न, तॾहिं त मूं तोखे चयो त तव्हां इन ॻाल्हि खे सम्झी न सघंदव, सब्र न थींदो। हाणे इहो मिसाल ईअं आहे त आख़िर वरी उहो ॾसेसि थो अॻिते हली ॿ टे ॿिया कम करे, मां हिते ई ॾसियां थो। चई त असल में छा आहे त हीअ जेका ॿेड़ी तमामु मिसकिन माण्हुनि जी हुई, पोयां जेको आहे सो हिकिड़ो बादशाह पियो थो अचे हुनखे जंग जे लाइ, हुनखे ॿेड़ियूं कब्ज़ा थो करे माण्हुनि जा। जीअं असां वटि कोई जलसो थींदो आहे सियासी माण्हूअ जो, पोइ जेकॾहिं उहो माण्हू हूंदो आहे गवर्नमेंट में, त पोइ इहे टैक्सियूं ऐं मुनियूं टैक्सियूं ऐं इहे मज़दाऊं, इहे ऐं बसूं, इहे सभु जेका पुलिस आहे उहे कब्ज़ो कंदी आहे, ऐं उहे माण्हू ढोए वेंदा आहिनि जलसे जे लाइ। त इन नमूने सां उहा चईंसि त ख़िज़र अलैहिस्सलाम चयो त इन बादशाह पियो थो पोयां अचे, जंग जे लाइ हुनखे ॿेड़ियूं खपनि थियूं, सभु ॿेड़ियूं कब्ज़े में थो करे, हीअ ॿेड़ी ॿुॾल हूंदी त हिनखे खणंदा कोन, तंहिंजे करे जेको आहे असांजी ॿेड़ी बची वेंदी। हाणे इन मिसाल इहा आहे अलाह जो कमु। हाणे असांजे आॾो अहिड़ा कम सवें थियनि पिया था। मिसाल तौरु कार में तव्हां कराची था वञो, टायर पंचर थी वियो, कलाक ज़ाया थियो, हाणे बजाए जो तव्हां इन इंसिडेंट ते पिटको वेही कयो ऐं मरसिया ॻायो, मरी वियासीं, हीअं थी वियो हीअं थी वियो, बल्कि इन सम्झो त इन में को ख़ैरु हो, को अलाह साईं असांखे डिले कराइणु चाहियो, का शइ असांखे अलाह साईं असांजी छूट कई आहे तॾहिं ई असांजो टायर पंचर थियो आहे। जेका शइ तव्हांजे हथ में न आहे उन ते पिटको करणु या उन ते ॾुख करणु इहा ग़लति ॻाल्हि आहे, छो त इहो कमु तव्हांजे हथ में न, अलाह जे हथ में हो। वरी अॻिते विया मूसा अलैहिस्सलाम उन सां, त अॻियां हिकिड़ो नौजवान छोकिरो हुजे,
बीठो हुजे या छा त वञी छा कयईं हुनखे दसे ऐं खून करे छॾियईंसि। इन ते त मूसा अलैहिस्सलाम चिड़ी वियो, चई हे त नंढड़े ॿार खे तो मारियो आहे ऐं बग़ैर ॾोह जे, हा अञा हिन क़त्लु कयो हुजे त पोइ बि करे सघिजे थो। त हुन चयुसि ॾिस मूं तोखे चयो त हीअ अलाह जा कम आहिनि, तव्हांखे सम्झ में न ईंदा तूं चिड़ कंदे। त बहरहाल वरी ॾसेसि थो त असल में हे जेको ॿारु हो सो इन जा जेके माउ पीउ आहिनि नेक आहिनि, त ऐं हीउ ॿारु जेको आहे सो वॾो थी हुननि खे नुक़सानु पियो पहुचाए ऐं हुननि सां सरकशी करे, हा हुननि खे तंग करे। जीअं अॼुकल्ह ॾिसो था न, कॾहिं पुटु माउ खे थो गोली हणे, कॾहिं पीउ खे ॿधी हिन ते खट ते ॿधी ऐं हुनखे लठियूं था हणनि, मारनि था। के ॿार नशे थी था वञनि, सॼे घर खे आज़ार था कनि, अहिड़े क़िस्म जा ॿार पैदा थी सघनि था। लेकिन असल में जॾहिं हुनखे ॿारु मिलियो त इन जो मतिलबु आहे त माउ पीउ शायदि नेक न हुआ, पर हिकु दफ़ो जॾहिं वरी हू हिकिड़ो माण्हू केॾी महिल बि नेक थी सघे थो। तव्हां आहियो हिकिड़ो माण्हू निमाज़ कोन था पढ़नि, पर केॾी महिल बि अलाह हिदायत ॾिए निमाज़ पढ़नि, ज़कात ॾींदा, कर्ज़नि खे माफ़ कराईंदा, व्याजनि जो कर्ज़ ॾींदा, करे सघनि था। त अलाह ताला वरी उन्हनि जे इन नेकीअ जे हिसाब सां ईंदड़ जेके क़िस्मत में लिखियल वाक़िया तब्दील थो करे। असांजी जेका क़िस्मत आहे, जंहिंजे बारे में हर माण्हू चवंदा आहे क़िस्मत में हूंदो त थींदो, ईअं आहे ई कोन। क़िस्मत असांजी हिकिड़ी ज़िंदा शइ आहे, जीअं इंसान ज़िंदा आहे, क़िस्मत बि असांजी ज़िंदा आहे। घड़ी घड़ी हुन में तब्दीली थी थिए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं केतिरियूं दुआऊं आहिनि ऐं हदीसूं आहिनि। पाण फरमायूं, छा फरमायूं, दुआ रद्दुल क़दा, माना जेकॾहिं तव्हां दुआ घुरंदव त जेका क़िस्मत में लिखियल जेके ॻाल्हियूं चेंज थी थियूं वञनि, अॼु तव्हां घुरो तव्हांजी ईंदड़ जेके वाक़िया में तब्दीली अची थी वञे। वरी फरमायूं त पंहिंजो सदका रद्दुल बला, तव्हां सदको ॾींदव भलाऊं टरी थी वञनि, जे न ॾींदव त माना भलाऊं ईंदियूं, उहे घर में मुसीबतूं ईंदियूं, माना उहे क़िस्मत में लिखियल हुयूं पर सदके जे असर जे करे उन में चेंज अची वई। वरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त नेक करण वारनि जी उमिरि में बरकत पए थी, उमिरि वधी बि सघे थी। त इन जो मतिलबु आहे त इहा बि हिकिड़ी डायनामिक शइ जेका तव्हांजे अमलनि सां चेंज थिए थी। तंहिंजे करे इहो मुमकिन आहे त हिकिड़ो माण्हू हींअर बेदीनो आहे ऐं सम्झे थो त मां का वॾी शइ आहियां ऐं पाण खे अहिड़ी शइ थो सम्झे, ऐं पोइ उन बेदीने जा नुक़सान जेके हिनखे पवण वारा आहिनि, पर ओचितो जेकॾहिं दीनदार थी वेंदो त अलाह ताला उन्हनि नुक़साननि खे चेंज कंदो। पोइ चाहे उहो पुट जी सूरत में हूंदो, उहो पुट खे दफ़ा कंदो हिन खां, या उनखे हिदायत ॾिए या उनखे माराए छॾे। छाकाणि त नेक माउ पीउ खे बचाइणु अलाह चए थो मुंहिंजो कमु आहे। त हुन ॿार खे जॾहिं मारियो वियो त मूसा अलैहिस्सलाम चयो त हुनखे छो मारियो आहे, त क़ुर में अचे थो त अलाह ताला फरमायो आहे त हिन जा माउ पीउ मोमिन आहिनि ऐं इहो वॾो थी इनखे तुग़यान कंदो ऐं नाशुक्री कुफुर कंदो, तंहिंजे करे असां हिनखे मारे ऐं हुनजे माउ पीउ खे नओं ॿारु पेट में ॾिनो आहे जेको उथंदो ॼमंदो, रोहमा जेको हुनजे बारे में हुनते रहम कंदो, हुनजो ख़्यालु रखंदो ऐं हुन सां सुठो रहंदो। इहो आहे एक्शन रिएक्शन जेको क़ुर में अलाह ताला असांखे सबक़ ॾियण लाइ सेखारियो आहे। वरी उन खां पोइ अॻिते वञनि था हिकिड़े ॻोठ में, ऐं ॻोठ जा माण्हू हिकिड़े क़िस्म जा सफ़ाक माण्हू आहिनि ऐं जाबिर माण्हू आहिनि, दिलि में हुनखे रहम कोन्हे को। ही ॿई मुसाफ़िर पहुचनि था उते, थकल आहिनि ऐं जेको आहे सो हुननि खे उञ लॻी आहे। दर खड़काए माण्हुनि खे मानीअ जो रिक्वेस्ट था कनि, थुप जवाब था ॾियनि, हलो हलो असां मानी न ॾींदासीं। यानी मुसाफ़िर खे मानी ॾियण जी अलाह ताला निधियो आहे इन क़ौम खे इन क़ुर शरीफ़ जी आयत में। लेकिन थिए छा थो, थोरो अॻिते वञनि था त हिकिड़ो यतीमनि जो घरु आहे, नंढड़ा ॿार आहिनि, उहे सफ़ा पीउ मरी वियो अथनि, लेकिन उनजी जेका कंपाउंड वाल या जेका भित आहे उहा चिॿी थी किरण ते आहे। तंहिं ते हज़रत ख़िज़र असां मूसा अलैहिस्सलाम चयो त हेॾे आहे, उनखां उते मज़ूरी करायूं, गॾिजी गारो कयो अथनि, वरी उहो भित ड्राहे वरी सिधी करे मथे ठाहिनि। तंहिं ते मूसा अलैहिस्सलाम चयो त मानी बि कोन था ॾियनि, ही माण्हू बहिड़ान, हाणे तो हिते हेॾी मज़ूरी कई आहे, भला घटि में घटि हिन जा पैसा त घुरो हिननि मालिकनि खां। तंहिं ते ख़िज़र अलैहिस्सलाम चयो त हाणे मां वधीक तोखे नथो ॾेई सघां, इहे टे मिसाल इहे काफ़ी आहिनि ऐं अलाह ताला टई मिसाल क़ुर में इन लाइ ॾिना त असांजी तालीम थिए, असांखे सम्झ अचे। छा जवाबु थो हुनखे ॾिए त रब थो चवे त हीउ जेको पीउ मरी वियो आहे हिन नंढड़नि ॿारनि जो, इहो नेक शख़्स हो ऐं उहो नेक शख़्स इन भित जे हेठां इन्हनि ॿारनि जे लाइ पैसा खॾ में विझी वियो आहे, खज़ानो रखे वियो आहे। हाणे जे थी किरे त ही छाकाणि त अञा यतीम ॿार बालिग कोन, नंढड़ा आहिनि, पाड़े वारा कढी वेंदा, तंहिंजे करे भित खे सिधो कयो आहे त भित जी एतिरी उमिरि थिए जो जॾहिं ही 14-15 सालनि जा थियनि ऐं भित किरे त पंहिंजो खज़ानो खणी पंहिंजो गुज़र सफ़र कनि। इहो छाजे लाइ, जो हिनजो माउ पीउ साले हो, हिनजो पीउ नेक हो। मां उन राशिन ऐं जेके आहिनि जेके औलाद लाइ पाण खे जहन्नम में था मोकिलिनि, उन्हनि खे मां अर्ज़ु थो कयां त जेकॾहिं तव्हां नेक थींदव त
त उन तव्हांजे औलाद जी हिफ़ाज़त रब जो कमु आहे। उहो तव्हांजे औलाद खे तालीम में एॾी तरक़ी ॾींदो जो वञी वॾनि पोज़ीशननि ते पहुचंदा। पर जेकॾहिं तव्हां सम्झो था त मां हराम खाई पंहिंजे औलाद खे पालियां त पोइ नशे थींदा, नाफ़रमान थींदा, ॿियूं ॻाल्हियूं थींदा। मां पंहिंजी ॻाल्हि कोन थो कयां, हिन क़ुर जे हिन आयत मां तव्हांखे मां मिसाल ॾिनो आहे त अलाह ताला कीअं तव्हांजे हिकु पीउ जे नेक नियतीअ जे करे, पीउ जे हिकिड़े अलाह जे सुठे बाने हुजण जे करे औलाद जो एॾो ख़्यालु थो करे जो किथां थो मोकिले ख़िज़रनि खे किलोमीटरनि जा 100 किलोमीटर पंधु करे हुन ॻोठ में भित थो ठाराएसि त मथां किरी पवे। त इहो आहे जेको सो अलाह जा कम। हाणे असांखे छा थो थिए, कॾहिं असां को ॿारु मरी थो पवे, को नौजवान जो फोत थी थो वञे, पोइ असां पिटको लाहे वेठा आहियूं, सॼी उमिरि माउ पई थी रो मथां रोए पई थी रोए पई थी। माना छो तूं अलाह जे कम खां, अलाह जे जेके से हुकुम खां तूं नाराज़ आहीं ऐं जेको आहे छो नाराज़ थी आहीं? थी सघे थो इन में अलाह तव्हांजे लाइ भलाई कंदो हुजे। हे मौत ज़िंदगी त अलाह पंहिंजे हथ में रखी आहे, हीउ अलाह जो कमु आहे। तव्हांजो हुन में छा वञे, तव्हां अलाह जे कम ते तव्हांखे राज़ी रखणु खपे हर हाल में। ब्रेक वठूं था, इनशाला ब्रेक खां पोइ जारी कंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकातहू। असल में हाणे मुंहिंजो लैपटॉप अची वियो आहे ऐं स्क्रीन ते तव्हांखे क़ुर ॾिसण में ईंदो। असल में मां क़ुर शरीफ़ जेसिताईं मुंहिंजे आॾो न आहे ऐं उन सां गॾु हदीसूं न आहिनि ऐं स्क्रीन ते न आहिनि, मां ॻाल्हाए कोन थो सघां। हे जेको मां पहिरियों दफ़ो तव्हां सां ॻाल्हायो आहे बिना क़ुर जे, इहो मां ज़िंदगी में पहिरियों कमु कयो आहे जो लैपटॉप मुंहिंजो कोन हो। अल्हम्दुलिल्लाह हाणे अची वियो आहे ऐं असां इन मौज़ूअ ते अॻिते हलूं था त अलाह जा पंहिंजा कम हूंदा आहिनि, असांजो कम ते राज़ी रहणु। हाणे अचूं था नेक्स्ट सिचुएशन ते। उन में अलाह साईं कॾहिं कॾहिं अहिड़ी सूरत हाल पैदा कंदो आहे जंहिंमें इंसान अलाह ख़ातिर उन कम लाइ पंहिंजे पाण खे जोखे में विझी छॾींदो आहे। जीअं शाह लतीफ़ जो बि हिकिड़ो शेर आहे त के जेके आहिनि से कंधीअ उभियूं केतिरियूं साहड़ साहड़ कनि। के माण्हू आहिनि जेके कंधीअ ते बीह अलाह अलाह कनि था पर जान खे जोखे में नथा विझनि, डिॼनि था। न यार धक लॻंदा, हीअं थींदो, मथां को ॿियो थी वञे, ईअं न आहे। बल्कि ख़्याल थी अॻिते थो चए त अलाह उन्हनि सां जेके गागाए से घिड़नि, माना जेके मुश्की पंहिंजी जान अलाह जे रस्ते में ॾियनि था। हाणे जान जो मतिलबु इहो न आहे त माण्हू को करे, पर जो मतिलबु आहे त मुआशिरे में कई अहिड़ा मौक़ा अचनि था जिथे पैसो बि ॾियणो पवे थो, कॾहिं कॾहिं जेको सो कंहिं ज़ालिम खे हथ अटकाइण लाइ जान खे जोखे में विझणो पवे थो। मिसाल तौर के माण्हू आहिनि जेके व्याजनि में फाथल आहिनि। हाणे मूं वटि बि थोरा पैसा, पर जेकॾहिं असां उन्हनि खे कुझु मदद कयूं न त उहो व्याज में पीड़बा पिया आहिनि। ऐं त इहो पैसो ॾियणु न हूंदे ॾियणु, इहा बि हिकिड़ी आहे। पर किथे हिकिड़ो मज़लूम आहे, ज़ालिम हुनजे मथां हमिलो था कनि, ॻोठ में रड़ियूं पइजी थियूं वञनि। हाणे माण्हू चए त हाणे मां हिन सां कीअं विढ़ा, मां हुन ॾे कीअं वञा? त अलाह वारा जेके जीअं शाह लतीफ़ चया त गागाए से घिड़नि, रब उन्हनि सां गॾु आहे जेके मुश्कंदे मुश्कंदे वञी हुनजी मदद कनि था ऐं परवाह नथा कनि। ठीकु आहे, मौत त अॼु न ईंदो त बिस्तरे ते त ईंदो। तंहिंजे करे जेको सो मज़लूम जी मदद करण में बि जान जी परवाह कोन था कनि। त अलाह ताला अहिड़ियूं सिचुएशनूं पैदा करे थो। छाजे लाइ थो पैदा करे? जो अलाह साईं फरमाए थो मूंखे जन्नत भरणी आहे। तंहिंजे करे मां हीअ आयत जेकी तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो, आले इमरान जी आयत नंबर 140, आयत नंबर 140, इहो अजीब आयत आहे। अलाह ताला फरमाए थो त यमससकुम करहुन फ़क़त मसल कौम करहुन मिसलू। जेकॾहिं तव्हां अलाह जे रस्ते में का तव्हांखे तकलीफ़ पहुचे थी त जेको आहे सो ॿियनि खे बि पहुचंदी हूंदी। इहे तिलकल अयाम नुदाविलहा बैन अन्नास। कॾहिं ज़ालिम जेके आहिनि से सक्सीड था कनि, कॾहिं मज़लूम सक्सीड था कनि, माना कॾहिं ज़ालिम कामयाबु था थियनि, कॾहिं मज़लूम कामयाबु थियो बची था वञनि। इहो थींदो रहंदो। लेकिन इहो अलाह अहिड़ी सिचुएशन इन लाइ थो पैदा करे, चए थो वलयालमल्लाहुल्लज़ीन आमनू, त अलाह मालूम करे सघे, ज़ाहिर करे सघे ईमान वारनि खे, वयत्तखिज़ मिनकुम शुहदा, ऐं तव्हां मां शहीद हासिल करे। वल्लाहु ला युहिब्बु ज़ालिमीन, अलाह ज़ालिमनि खे पसंदि ई कोन थो करे। इन जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं को माण्हू अहिड़ी सिचुएशन में वञे थो ऐं हुनजी कंहिं मज़लूम जी मदद करण में, कंहिं ज़ालिम खे हटाइण में, कंहिंजे करण में, उन में हुनजी जान, मिसाल तौरु हिकिड़े माण्हू कंहिंजे ॿनीअ ते कब्ज़ो थो करे। हाणे हुन ग़रीब वीचारे केस वञी कयो आहे, तव्हां हुनजी मदद था कयो, केस लाइ मदद था कयो, हुन ज़ालिमनि खे ख़बर पए थी, माराए था छॾनि, इहो शहीद आहे। त अलाह चए थो मूंखे शहीद त खपनि न। वल्लाहु ला युहिब्बु ज़ालिमीन, अलाह ज़ालिमनि खे पसंदि नथो करे। बाक़ी अलहम शरीफ़ में जेको असीं चऊं था त
त चऊं था त इहदिन सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम। अलाह खे असीं ईअं कोन था चऊं जन्नत ॾे, असीं था चऊं त अलाह असांखे हिदायत ॾे, अहिड़ी हिदायत ॾे जिन ॿियनि खे अॻे ज़माने में ॾेई ऐं तो उन्हनि खे इनाम ॾेई छॾियो, माना इनाम याफ़्ता थी विया, माना इहा माना इनाम याफ़्ता, अलाह जो राज़ पोइ जन्नत उन में दर्जा, चवंदा असांखे अहिड़ो ॾे। हाणे हिते अलाह ताला इन इनाम याफ़्ता माण्हुनि जी ॻाल्हि थो करे। रब साईं फरमाए थो सूरत निसा जी आयत 69 में, वमन युतिल्लाह वरसूल, पहिरियों त शर्त आहे त अलाह ऐं अलाह जे रसूल जी इताअत कजे। फउलाइक मल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम, त पोइ ही उन्हनि में शामिल आहिनि जिन सां अलाह इनाम कयो आहे। कहिड़नि मां? मिनन नबीयीन वसिद्दीकीन वशुहदा वस्सालिहीन, इहे सभिनी सां वञी गॾु थींदा, पाड़ो हुननि जो गॾु थींदो। वहसन उलाइक रफ़ीका, हाणे ॾिसो अलाह कहिड़ी ॻाल्हि थो करे, वहसन उलाइक रफ़ीका, माना अलाह थो चए वाह जी कंपनी हूंदी हा, कहिड़ो पाड़ो हूंदो जंहिंमें तव्हां घुमो फिरो पिया था, वरी तव्हांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरिया जे किनारे ते मिली वेंदो, तव्हांखे हज़रत अली करमल्लाह वजह रस्ते में मिली वेंदो, तव्हांखे इमाम अबू हनीफ़ा रस्ते में मिली वेंदो, उन सां बीह तव्हां कचहरियूं कंदव। हसन उलाइक रफ़ीका, बहितरीन कंपनी आहे जंहिंमें तव्हां शामिल थींदव। इन ते हिकिड़ी हदीस शरीफ़ आहे सही मुस्लिम जी, रबियत बिन काबिन असलमी काल फरमाए थो त कुंत अबीत मा रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़आतैतहु बिवुज़ूही व हाजती, चई मां रसूल सां राति जो वक़्तु गुज़ारींदो हुउसि, मां हुनजी हाज़िरीअ में हूंदो हुउसि, उनजी मां कमकार कंदो हुउसि, पाणी वुज़ू जो आणे ॾींदो हुउसि। हिकु ॾींहुं मूंसां ख़ुशि थियो, फ़काल अली सल, चई कुझु घुर मूंखां, फ़कुल्तु असअलुक मुराफ़क़तक फिल जन्नत, चईं मूंखे कुझु न खपे, मां तव्हां न मूंखे सोन खपे न पैसा खपनि, मां थो चाहियां जन्नत में तव्हांजे भरिसां हुजां। काल गैर ज़ालिक, चई न ॿियो कुझु घुर, कुल त हूअ चई न साईं बसि मुंहिंजो डिमांड इहो ई आहे। त छा थो चवेसि, बसि परवाह न आहे हली आहे, चएसि थो काल फ़आइनी अला नफ़्सिक बिकसरतुल सुजूद, चई पोइ तूं पंहिंजी पाण जी मुंहिंजी मदद कर, तूं इबादत वधीक कर, कसरतुल सुजूद सजदा कसरत कर त मुंहिंजी मदद थिए त मां तोखे पाण सां कयां। माना इहो जीअं अचे थो न त पंहिंजो हिन दुनिया में ई सभु कुझु थींदो, जेको आहे सो हिन दुनिया में ई सभु कुझु तव्हांजा दर्जा बुलंद थींदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त तव्हां कसरत सुजूद कयो त पोइ मुंहिंजी हेल्प थींदी त मां तोखे पाण सां रखां। ज़ालिक फज़्ल मिनल्लाह, इहा जंहिंखे इहा रफ़ाक़त मिली थी वञे ऐं हो इन पाड़े में वञे थो त इहो अलाह जो फज़ुल आहे, अलाह जे तरफ़ां, कफ़ा बिल्लाह अलीमा, ऐं इहो फज़ुल उन्हनि खे ई मिलंदो जेके अमल कंदा, ऐं अलाह ताला काफ़ी आहे इहो ॼाणंदड़ त कहिड़नि खे इन प्यारे पाड़े में जाइ मिले। उन खां पोइ जेको आहे सो असां कॾहिं कॾहिं डिॼंदा आहियूं त हाणे असां थोरा आहियूं, उहो घणा आहिनि, ऐं जेको आहे सो ईअं असां तब्दीली नथा आणे सघूं। इहो हिन वक़्तु जीअं असांजे मुल्क में ईअं सम्झो त ज़रे घटि ऊंदहि थी वई आहे, न को कानून ते अमल आहे, न को कंहिंजी इज़त महफ़ूज़ आहे। हिकिड़ो दफ़ो केरु थाणे में वञे थो त जीअं हिकिड़ो जिननि जे ॼारे में फासी थो वञे, वरी जेकॾहिं उन्हनि पैसो न ॾिए त हुनखे राति जो कुटींदा, कहिड़े कानून तहत कान्हे का, को हिकिड़ो SSP को चङो अची थो वञे, थोरी ठापुर थिए थी, पर इहो बि आङुरनि ते ॻणण वारा चंद शख़्स आहिनि जंहिंजे करे कुझु ठापुर थिए थी, न त इहे थाणा बि पैसनि ते था विकामनि ऐं उन्हनि खे पैसा खपनि, को इंसाफ़ कोन्हे को। अञा मथियुनि कोर्टुनि खे चढ़ियो, हेठियुनि कोर्टुनि जो बि हाल इहो आहे त 20-20 साल रुलाए माण्हुनि खे पिनाए माण्हुनि खे कंगलो करे छॾियो अथनि। अहिड़ो मुआशिरो थी वियो आहे त इन मुआशिरे जो इस्लाह ज़रूरी आहे। इस्लाह इहो ईअं हाणे न थींदो, इस्लाह थींदो त हर शहर में अहिड़नि नौजवाननि जी, पढ़ियल कढ़ियलनि जी, डॉक्टरनि इंजीनियरनि जी हिकिड़ी सालिह जमायत पैदा थिए जेका पाण में यूनियन ठाहे, ऐं उहा जमायत अलाह जे ख़ौफ़ वारी हुजे, पाण में क़ुर जा दर्स बि कनि, ऐं पोइ उहे उन पंहिंजे शहर जो जेको आहे सो ख़्यालु रखनि। किथे कॾहिं थाणे ते ग़लति शइ थी त उन जे ख़िलाफ़ु केस कराइनि, ऐं जेकॾहिं हू ज़्यादती कनि था त उन थाणे ते वञी ॻाल्हाइनि उन्हनि सां, ऐं जेकॾहिं के जज रुलाइनि था कमनि जो त उनजे ख़िलाफ़ु एजिटेशन कनि। मुंहिंजो मतिलबु आहे त हिन वक़्तु इंसानु हले ई कमु एजिटेशन ते थो। तव्हांजी FIR न कढबी त रोड ब्लॉक था थियनि, बिजली नथी अचे त रोड ब्लॉक था थियनि। लेकिन इहो जेकॾहिं ख़ौफ़ असीं रखियूं त असीं थोरा आहियूं न करे सघंदासीं, इहो अलाह जे हिकम जे ख़िलाफ़ु आहे। रब साईं फरमाए थो, ब्रेक वठी पोइ तव्हांखे मां ॻाल्हि सम्झायां थो।
त इन बिस्मिल्लाह रहमान रहीम फलाह आख़िरत में भली कार हीउ जेको असांजो ख़ौफ़ आहे न त असां न करे सघंदासीं इन लाइ वरी छो न क़ुर थो चए मां तव्हांखे सभु रस्ता ॾेखारिया आहिनि। हाणे चए थो त हिकिड़ो मिसाल थो ॾिए त तालूत अलैहिस्सलाम जा चंद हुन सां गॾु मोमिन हुआ ऐं हुनजो जो जंग हुई जालूत सां जंहिंजी तमामु लखनि जी ऐं पंहिंजो लश्कर हो। त चवणु लॻा सूरत बकरा में आयत नंबर 249 में अचे थो त चवणु लॻा ला ताक़त लनल यौम बि जालूत व जुनूद ही चई असीं कोन पुॼी सघंदासीं असांखे ताक़त कान्हे होज घणा आहिनि असां इन जे लश्कर सां जालूत लश्कर सां कोन पुॼी सघंदासीं। त उते उहे माण्हू काल लज़ीन यज़ुन्नून अन्नहुम मुलाकुल्लाह उहे ग्रुप उहा सोसाइटी सिविल माना उन्हनि माण्हुनि में उहे माण्हू जिन खे यकीन आहे त अलाह वटि वञिणो आहे त उहे छा था चवनि कम मिन फ़ियतिन क़लीलतिन ग़लबत फ़ियतिन कसीरतम बेइज़निल्लाह चढ़े चरियो ॾिठो कोन अथव त चंद केतिरनि मौक़नि ते कम मिन माना केतिरा सवें केस आहिनि त हिकिड़ो ग्रुप हो जेको तमामु थोरो हो ग़लबत ग़ालिब अची आहे फ़ियतन कसीरतम बेइज़निल्लाह वॾी फ़ौजुनि ते वल्लाह मा साबिरीन चऊं डिॼो न अलाह ताला हिमत करण वारनि सां गॾु आहे या हिमत जी माना छा थींदी हिते माना मुड़ुस माण्हुनि सां गॾु आहे जेके अलाह जे रस्ते में हिमत पकड़नि था। तंहिंजे करे जॾहिं अलाह फरमाए थो वलम्मा बरज़ूल जालूत व जुनूद ही ऐं जॾहिं लश्कर आम्हूं साम्हूं थिया त छा था दुआ घुरनि मोमिन कालू रब्बना अफ़रिग़ अलैना सबरन अलाह साईं असांजे मथां सब्र ओ थिए सब्र माना हिमत असां में अंदरि विझ दिलि में माना साईं दिलि खे शींहं जी दिलि कर दिलि खे ताक़त ॾे या असां जीअं मुड़ुस माण्हू थियूं सबित अक़दामना ऐं पोइ असांजा पेर ॼमी वञनि पोइ हिते न भॼूं पर इन करण खां पोइ वंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन असां काफ़िरनि ते असांखे मदद नुसरत बि ॾे कामयाबी बि ॾे पहिरीं असबाब अख़्तियार था कनि पोइ था अलाह खे चवंदा असांजी मदद कर माना असां ईअं न त घर खां निकिरूं कोन पोइ उते वेही चऊं अलाह असांजी मदद कर मज़ूर मुंहिंजी अलाह मदद कर पहिरीं त तव्हां निकिरो न कदम त खणो छा थींदो माण्हू हुन ज़ालिमनि खे वञी घटि में घटि ॻाल्हाए सघिबो वधि में वधि भला मौत ईंदो न बिस्तरे ते त उहो ई बीहंदो पोइ अलाह फरमाए थो हज़महुम बिइज़निल्लाह पोइ अलाह चए थो इन्हनि चंद माण्हुनि इन वॾे लश्कर खे अलाह जे हुकुम सां शिकस्त ॾिनी ऐं वक़तल दाऊद दाऊद अलैहिस्सलाम जालूद खे मारियो व आताहुल्लाहुल मुल्क अलाह हुनखे वॾी बादशाही ॾिनी वल हिकमत ॾाहप ॾिनईसि व अल्लमहु मिम्मा यशा ऐं हुनखे जेको कुझु चाही उहो सेखारियईं। लेकिन अलाह चए थो इहो कमु तव्हांखे करणो आहे न त छा थींदो वलौला दफ़उल्लाह नास बादहुम बिबादिन जेकॾहिं अलाह ताला किन माण्हुनि खे किन माण्हुनि सां वेढ़ाए उन्हनि खे न टारींदो माना हिकिड़ो माण्हू राशी ज़ुल्म वधी वियो आहे हाणे जेकॾहिं असीं उनखे पोइ हिते न कंदासीं त छा नतीजो निकिरंदो लफ़सदतिल अर्द त ज़मीन ते फसाद थींदो चोरी वधी वेंदी धाड़ा वधी वेंदा रुश्वत वधी वेंदी को इंसाफ़ कोन मिलंदो का शइ कान मिलंदी ग़रीब माण्हू जेके आहिनि से ॿकरियूं ऐं जानवर ऐं ढगियूं थी वेंदा जिन जो कमु आहे त इहे जेके मथियों तबिको हुनखे ॾोहंदो पियो रुॻो उन मां कमु कोन थींदो क़ुर थो फरमाए लफ़सदतिल अर्द ज़मीन ते फसाद थी वेंदो जेकॾहिं इहे माण्हू हिकिड़ा माण्हू जेके आहिनि से निकिरी ऐं उन्हनि माण्हुनि खे रोकींदा न वलाकिन अल्लाह ज़ू फज़ल अलल आलमीन पर अल्लाह थो चए अल्लाह हिन सॼे दुनिया जे माण्हुनि जे मथां वॾो फज़ल थो करे जो अहिड़नि माण्हुनि ऐं कलील माण्हुनि जी मदद करे कसीर माण्हुनि खे टारे उन जे फसाद खे भॼाए थो छाकाणि त अल्लाह ताला हिन धरतीअ ते आर्डर ॾिसणु चाहे थो अल्लाह जो फ़ज़ल आहे इंसान जे मथां। उन खां पोइ ज़ुल्म थींदो हाणे मिसाल तौर ॾिसो हिन में सीरिया में इराक में अफ़गानिस्तान में केतिरनि मुल्कनि में ज़ुल्म थिए पियो थो वठ वठां मथां बम पिया था किरनि हेठां माण्हू पिया हाणे अफ़गानी वीचारा उहे हुई न आहिनि पाकिस्तानी तालिबान जी त असांखे ख़बर न आहे भला केॾी आहे लेकिन अफ़गान में जेके माण्हू आहिनि उहे त पंहिंजे मुल्क जी डिफेंस था कनि न पंहिंजे मुल्क ते हुनजा अफ़वाजूं आहिनि ऐं हुननि पंहिंजे सदाईं जेको आहे सो शुरूअ खां हिस्ट्रीअ खां वठी अफ़गाननि पंहिंजे मुल्क ते कब्ज़ो करणु कोन ॾिनो आहे रशिया खे करणु कोन ॾिननि हींअर जेके अमेरिका खे न करणु ॾिननि ऐं हींअर 40 मुल्कनि जे फ़ौजुनि खे शिकस्त ॾियो वेठा आहिनि हाणे उहे मिंथू वेठा कनि त भई असां सां नेगोशिएशन कयो इन जो मिसाल मूंखे इन आहे त ॿ पहलवान जेकॾहिं पाण में विढ़नि ऐं पोइ हिकिड़ो पहलवान थकिजी पई डंगू पई ॾकनि पोइ ॿिए खे कन में चए हाणे छॾ बंदि कर तूं बि परे थी त मां परे थो थियां हू चवंदो बाबा मां कोन छॾींदुसि तोखे तूं जेकॾहिं थको आहीं भॼण थो चाहीं त डोड़ पाए भॼी वञ त चई न यार मां डोड़ पाईंदुसि त पोइ मुंहिंजी बेइज़ती थींदी चई न पोइ विड़ो त इहो हींअर केस आहे हो था चवंदा असां सां तालिबान ॻाल्हाइनि जेकॾहिं ॻाल्हाईंदा
त पोइ असां माण्हुनि खे चवंदासीं त बाबा असां हिनखे थकाए छॾियो तंहिंजे करे असां कयूं अथनि। इहा ॾिसो न ॻाल्हि आहे त अलाह ताला थोरे तबिके खे कीअं वॾे ते करे थो। हिकिड़ो मिसाल हाणे सूर्या में इन में शयूं थियनि थियूं, असांखे ॾुख थिए थो त कीअं मुस्लमान कटिजनि था। अहिड़ो मिसाल क़ुर में अॻे बि मौजूदु आहे। रब साईं फरमाए थो सूरतुल बुरूज में कुतिल असहाबुल उख़दूद, अलाह चए थो इन्हनि खे मार पवे उन्हनि जिन खॾूं खोटरियूं हुयूं मुस्लमाननि खे साइण जे लाइ। छा पिया कनि? अन्नार ज़ातिल वक़ूद, उन में बाहि ॿारी आहिनि जंहिंमें अंदरि जेके आहिनि से फ्यूल, माना हुन में वॾा वॾा बुंडा काठ जा। इज़ुम अलैहा कूद, वरी हुनजे मथां माना बाक़ाइदे निज़ारे ॾिसण जे लाइ चौधारी तख़्तनि ते ऐं कुर्सियुनि ते ऐं पलंगनि ते वेही वेही ॾिसनि पिया। वहुम अलामा यफ़अलून बिल मोमिनीन शुहूद, ऐं पोइ जेके मोमिन अचनि पिया चवनि पिया जेको अलाह खे मञींदो हुनखे अंदरि बाहि में विझंदासीं। त उन्हनि खे उन्हनि मोमिननि खे जेको कनि ॾिसनि पिया। अलाह चए थो छाजे लाइ तव्हां छो था हिन जे मथां, माना हिते हाणे ॻाल्हि कयां, छो था बमबारी कयो? छो भला उहे जेके आहिनि से उनखे खॾुनि में मुस्लमाननि खे धिकनि पिया। वमा नकमू मिनहुम, हिते नकमू माना इंतकाम, इन्हनि खां इंतकाम न पिए वरितनि इल्ला सिर्फ़ु इन लाइ ऐं योमिनू बिल्लाहिल अज़ीज़ुल हमीद, हे अलाह ते ईमान आणनि था, चाहिनि था त असांजे मुल्क में जेको अलाह जो कानून थिए, असीं आसानीअ सां निमाज़ूं पढ़ूं, असां रोज़ा रखूं, असां पंहिंजो निज़ाम आणियूं ऐं असां पंहिंजो सूद जो निज़ाम ख़तमु कयूं। त छा हिन में ॾोह आहे? त हुनखे करणु ॾियो भई। आज़ादी त इन खे चइबी आहे की त जेको भला हाणे चाइना वारा आहिनि उन्हनि जो हिकिड़ो ॿुद्ध मज़हब आहे, पंहिंजी आज़ादी सां पंहिंजो कनि वेठा, हुनखे केरु मना थो करे। हे तिब्बत वारा आहिनि उनजो पंहिंजो मज़हब आहे, हुनखे केरु मना थो करे। पर जेकॾहिं को मुस्लमान मुल्क पंहिंजो इस्लामी निज़ाम आणे त उनखे नथो वणे, छाकाणि त इनखे ख़ौफ़ इहो आहे त इहो सूदी निज़ाम जेकॾहिं इस्लाम में सूदी निज़ाम ख़तमु थी वेंदो ऐं बैंकूं वाक़ई बग़ैर सूद जे कमु कंदियूं त असांखे माण्हू पादर रहंदा त तव्हां छो सूदी निज़ाम कयो आहे। अलाह ताला इहो फरमाए थो। लेकिन अलाह ताला रिटायर थियल न आहे, जल जलालहू हर वक़्तु पियो थो ॾिसे। ऐं हिन जो मिसाल थो ॾियां, रब साईं फरमाए थो क़ुर मां, अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक बिआद, चई तव्हां न ॾिठो आहे त मां आद वारनि सां कहिड़ी जुठ कई। इरम ज़ातिल इमाद अल्लती लम युख़लक़ मिस्लुहा फिल बिलाद, छा कंदा हुआ? एॾी सुपर पावर हा जो वॾा वॾा थंभनि ते चितियूं ठाहींदा ऐं अहिड़ा कम कंदा, लम युख़लक़ मिस्लुहा फिल बिलाद, जो पहिरीं इन्हीअ खां वधीक एॾो कंहिं कमु कोन कयो। माना इहे सुपर पावर आहे पंहिंजे टाइम ते। वरी इहा सुपर पावर ख़तमु थी आहे, वरी हुन खां पोइ समूद आयो, समूद लज़ीन जाबू सखर बिलबाद, इहो अमरीका वांगुरु वरी नेक्स्ट सुपर पावर आयो। इहे छा कंदा हुआ जो पहाड़नि में वॾा वॾा महल ठाहींदा हुआ। वरी इहा क़ौम ख़तमु थी वई, उन जाइ ते वरी ॿी सुपर पावर, जीअं हाणे ॾिसो अमरीका पोड़ो थींदो थो वञे, त हाणे जेको आहे सो चाइना जेको आहे सो सुपर पावर थींदो थो वञे। इहा अलाह जी हिकिड़ी आहे। पहिरीं रशिया सुपर पावर हो, वरी पोइ अमरीका, हाणे वरी चाइना जो वारो आहे। अहिड़े नमूने सां वरी ॿिया क़ौमूं थींदियूं त जेके फिरौन ज़िल औताद, वरी फिरौन सुपर पावर थियो। उन वटि वरी टेक्नोलॉजी कहिड़ी आई? लोह जी, माना लोह सां हुन एक्सिल्स ठाहिण शुरू कया, तीर बंदूकूं अलाए बंदूकूं न पर इहे तोबूं, अहिड़े क़िस्म जूं हिननि शयूं कयूं। लेकिन इन्हनि सभिनी सुपर पावर्स पंहिंजे टाइम जे सुपर पंहिंजी हिकिड़ी अलाह ताला चए थो छा कंदा? अल्लज़ीन तगौ फिल बिलाद, इहे इंटरनेशनल लेवल ते जेके आहिनि से ज़्यादती कंदा हुआ। अक्सरू फीहल फसाद, ऐं उन्हीअ जे करे उन्हनि मुल्कनि में बदअमनी थी वेंदी हुई, लॉ एंड ऑर्डर तबाह थी वेंदो, तबाहियूं थी वेंदियूं। अक्सर फीहल फसाद, इहे सुपर पावर उन्हनि मुल्कनि में दुनिया में फसाद कंदा हुआ। पोइ अलाह छा थो चए? फसब अलैहिम रब्बुक सौत अज़ाब, पोइ रब साईं उन्हनि जे मथां अज़ाब जो कोड़ो वसायो। ठा अॻिते रब छा थो चए? इन रब्बक लबिल मिरसाद, हीअ आहे आयत जंहिंमां ख़बर पए थी त अलाह ताला हर वक़्तु उहो शान में आहे ऐं वॉच थो करे, कैलकुलेट थो करे। इन माना बेशक, रब्बक तुंहिंजो रब, लबिल मिरसाद ताड़ में वेठो आहे, कोड़की विछाए वेठो आहे। जीअं शिकारी हूंदो आहे न, बंदूक खणी वेठो आहे त तव्हां हरण लॻे ठा कयांसि, इहे बिर मिरसाद जो मतिलबु ई न आहे त ईअं बंदूक ताड़ियो वेठो आहे। त अलाह ताला ॾिसे थो त हिकिड़ी लीक लंघंदा त मां मारिया आहिनि। हाणे हिन वक़्तु छा आहे? अफ़गानिस्तान में रशिया ज़ुल्म कयो, अलाह ताला ताड़ियो वेठो। जॾहिं उहो हिकिड़ो लीको लंघियो त हणी रशिया जा तराई निकिरी विया, टुकर टुकर थी वियो, जीअं दिलो भॼी पवंदो आहे। हिन वक़्तु वरी इहा सज़ा हाणे उन्हनि मुल्कनि ते ॾिए थो जेके हिननि में, जिन मुल्कनि में ज़ुल्म कयो। हाणे अमरीका जो मिसाल वठो, अमरीका में 4-5 सालनि में एॾा जेके आहिनि, जेके ज़िलज़िला, बाहियूं ऐं जेके लॻियूं आहिनि, जेके 100 साल में कॾहिं न लॻियूं। कैलिफोर्निया में 1.5 साल खां बाहि कान थी विसामे। अच्छा, बाहि जिथे वरी साड़े वञे थी,
उते वरी जॾहिं बारिश पए थी त उतां जेका गप थी थिए, जेका छार गप वठी थी उहा गप हले जीअं समुंड हलंदो आहे, ठका जो गप थी निकिरे त रोडनि जे मथां घर खे थी लॻे त घर बि कख वांगुरु उॾामंदो हुन गप में हलियो थो वञे। इहो हाणे इहा मिसाल थिए पिए थो। वरी किथे कॾहिं तूफ़ान थो अचे, कॾहिं ॿोॾियूं थियूं अचनि, कॾहिं कीअं थो थिए, वरी उन खां सवाइ हीउ अलाह जो अज़ाब आहे। ऐं हर में ऑस्ट्रेलिया में बाहि कान थी विसामे, तंहिं ते क्रिश्चियन्स उते नंढा नंढा कार्नर ते रखियो वेठा, ख़ुदा जी तव्हांखे सज़ा थी मिले। हाणे मां त कोन थो चवां, पंहिंजनि क्रिश्चियन लॻायो आहे दिस फायर पंहिंजे इज़ द रेथ ऑफ द गॉड, अलाह जो तव्हांजे मथां इहो ॾमर आहे जो तव्हां अहिड़ा कम कया आहिनि। मां कोन उहे पंहिंजा हुननि बैनर लॻाया आहिनि। हीउ अलाह ताला आहे, असांखे जन्नत हासिलु करणु खपे, अलाह जे कमनि सां असीं राज़ी रहूं। हीउ जेको मुंहिंजो अॼु लेक्चर आहे त असां घटि में घटि हिमत करे कर्ज़ जे वाजा कर्ज़ ॾियूं, कंहिंजी मदद कयूं, जान जी ख़ौफ़ जी न, पर घटि में घटि असां कुझु त करे सघूं। हिन मुआशिरे खे सुधारण लाइ को न को असां जेको आहे सो पाण में गॾिजी ऐं सुठे नमूने जी हिकिड़ी सोसाइटी ठाहियूं, कानून जे एतिराम में रही हिकिड़ो एजिटेशन करे बि त हिकिड़ो को चङाई करे सघे थी। अलाह ताला खां दुआ आहे। हीउ प्रोग्राम सुबुह जो 7 बजे वरी रिपीट थींदो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वस्सलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।